नाज़रीन हेडलाइन सवारी ठो खबर वासा सेवन मां शेयर कंदासीं। सेवन वेझो वाह में वींझण दौरान 9 वरिये जो मासूम बाड़ो बुॾी फौत थी वियो आहे। करबला पाड़े वासी मासूम नीगर इमरान अली चांग अड़ल वाह में बुॾी फौत थी वियो। इतला ते पहुची बाड़े जो लाश कढी ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नीगर वाह में वींझण वियो जिते हू बुॾी फौत थी वियो आहे। सेवण मां इहा ख़बर अवां सां शेयर कई पिया। सेवण वेझो वाह में वींझण दौरान 9 वरिये जो मासूम बाड़ो बुॾी फौत थी वियो आहे। करबला पाड़े वासी मासूम नीगर इमरान अली चांग अड़ल वाह में बुॾी फौत थी वियो। इतला ते पहुची बाड़े जो लाश कढवाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नीगर वाह में वींझण वियो जिते हू बुॾी फौत थी वियो आहे। सेवण मां इहा ख़बर अवां सां शेयर कई पिया। सेवण वेझो वाह में वींझण दौरान 9 वरिये जो मासूम बाड़ो बुॾी फौत थी वियो आहे। करबला पाड़े वासी मासूम नीगर इमरान अली चांग अड़ल वाह में बुॾी फौत थी वियो। इतला ते पहुची बाड़े जो लाश कढवाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नीगर वाह में वींझण वियो जिते हू बुॾी फौत थी वियो आहे। ख़बर अवां सां सेवण मां शेयर कई पिया। सेवण वेझो वाह में वींझण दौरान 9 वरिये जो मासूम बाड़ो बुॾी फौत थी वियो आहे। करबला पाड़े वासी मासूम नीगर इमरान अली चांग अड़ल वाह में बुॾी फौत थी वियो। इतला ते पहुची बाड़े जो लाश कढवाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नीगर वाह में वींझण वियो जिते हू बुॾी फौत थी वियो आहे। सेवण मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं रियाज़ समाली खां। जी रियाज़ आगाह कजो। जी रियाज़ आगाह कजो। सेवण मां ख़बर अवां सां शेयर कई पिया। सेवण वेझो वाह में वींझण दौरान 9 वरिये जो मासूम बाड़ो बुॾी फौत थी वियो। करबला पाड़े वासी मासूम नीगर इमरान अली चांग अड़ल वाह में बुॾी फौत थी वियो। इतला ते पहुची बाड़े जो लाश कढवाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नीगर वाह में वींझण वियो जिते हू बुॾी फौत थी वियो आहे। सेवण मां ख़बर अवां सां शेयर कई पिया। सेवण वेझो वाह में वींझण दौरान 9 वरिये जो मासूम बाड़ो बुॾी फौत थी वियो आहे। करबला पाड़े वासी मासूम नीगर इमरान अली चांग अड़ल वाह में बुॾी फौत थी वियो। इतला ते पहुची बाड़े जो लाश कढवाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं रियाज़ समाली खां। जी रियाज़ आगाह कजो। जी बिल्कुल सेवण जो जो बाईपास है बॉयज डिग्री कॉलेज भरिसां अड़ल वाह जेको आहे सो 9 सालनि जो नीगर आहे इमरान पुट जेको आहे सो ज़ुल्फ़कार चांग जेको शहर जे करबला पाड़े में रोड पंहिंजे जेको आहे सो दोस्तनि सां गॾु अड़ल वाह ते वेंदड़ हुयो जिते पेर तिरकण जे सबबि नीगर बुॾी फौत थी वियो आहे। उते पुलिस जेको आहे इतला ते पहुची करे नीगर जो लाश कढी सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट जे ज़रूरी कार्रवाई खणी आई जिते ज़रूरी कार्रवाई बैदि जेको आहे सो नीगर जो लाश जेको आहे नीगर जो लाश पहुचण ते कोराम अची वियो आहे। नीगर जे वारसनि पुलिस खे ॿुधायो आहे त शहर में जेको गर्मी टेम्परेचर वधण जे करे नीगर आहे इमरान पंहिंजे दोस्तनि सां गॾु अड़ल वाह ते वेंदड़ हुयो जिते जेको आहे पेर तिरकण सबबि फौत थी वियो जंहिंजी असांखे इतला ॾिनी हुई जेको आहे सो इतिहाद अफ़सोस सां चवणो पए त हीअ अड़ल वाह में पहिरियों जेको आहे सो हिकु जेको आहे नौजवान बुॾी फौत थी वियो आहे। जी महिरबानी रियाज़ समाली तफ़सील ॾियण जे लाइ।